जी नाज़रीन, हाज़िर नेशनल ऑनलाइन न्यूज़ सां مرزاپور खां عبدالخالق جوڻيجو जी रिपोर्ट ॾींदा हलूं त مرزاپور लॻ जतोई برادري जे माण्हुनि जो पंहिंजे मुखालिफ़ दर्जे नाजाइज़ين ऐं ॻाहيجا पुलिस ख़िलाफ़ एहतजाज कयो वियो आहे। ॻोठाणन ابراهيم जतोई ऐं ॿियनि एहतजाज कंदे दायो आहे त असांजा मुखालिफ़ जवाबदार मीर हसन, बगन, नूर हसन ऐं ॿिया असांजे 20 जरेब ज़मीन ते कब्ज़ो करे रहिया हुआ त मज़ाहमत करण ते हुननि असांजे ज़मीनुनि में कमु कंदड़ माण्हुनि मथां हथियारनि ऐं लठिन सां हमलो कयो, जंहिंमें असांजा 5 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। जॾहिं अहिड़ी दाग खणी ॻाहيجا थाणे ते वियासीं त एसएचओ जवाबदारनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न कई। हुननि इल्ज़ाम हणंदे चयो त ॻाहيجا पुलिस जवाबदार धुर सां बिट बणियल आहे ऐं उन्हनि ख़िलाफ़ का बि कार्रवाई करण लाइ तयारु न आहे। जवाबदार असांखे वधीक नुक़सान पहुचाइण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं असांखे उन्हनि मां ख़तरो आहे। हुननि IG सिंध, DIG लाड़काणो, SSP शिकारपुर खां मुतालबो कयो त मामले जो फौरी नोटिस वठी असां सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में एहतजाज जो दाइरो वसी कयो वेंदो।